سرك يا موسى لنأتينك بسحر مثله فاجعل بيننا وبينك موعدا لا نخلفه نحن ولا أنت مكانا سوى قال موعدكم يوم الزينة وأن يحشر الناس ضحى فتولى فرعون فجمع كيده ثم أتى قال لهم موسى ويلكم لا تفتروا على الله كذبا فيسحتكم بعذابه فقد خاب من افترى فتنازعوا أمرهم بينهم وأسروا النجوى قالوا إن هذان لساحران يريدان أن يخرجاكم من أرضكم بسحرهما ويذهبا بطريقتكم المثلى فأجمعوا كيدكم ثم أتوا صفا فقد أفلح اليوم من استعلى قالوا يا موسى إما أن تلقي وإما أن نكون أول من ألقى قال بل ألقوا فإذا حبالهم وعصيهم يخيل إليه من سحرهم أنها تسعى فأوجس في نفسه خيفة موسى فقلنا لا تخف إنك أنت الأعلى وألق ما في يمينك تلقف ما صنعوا إنما صنعوا كيد ساحر فلا يفلح الساحر حيث أتى ألقي السحرة سجدا قالوا آمنا برب هارون وموسى قال آمنتم له قبل أن آذن لكم إنه لكبيركم الذي علمكم السحر فلأقطعن أيديكم وأرجلكم من خلاف فلأصلبنكم في جذوع النخل فلتعلمن أينا أشد عذابا وأبقى اللهم صل على سيدنا मुअज़्ज़िज़ीन हाज़िर कुरान पाक सारो नूर आहे हिदायत आहे रहमत आहे कुरान पाक इन महीने में नाज़िल थियो कुरान पाक जी रमज़ान शरीफ़ सां वॾी मुनासिबत आहे कुरान पाक जी जीअं रमज़ान शरीफ़ सां मुनासिबत आहे तीअं कुरान पाक जी जिहाद सां बि मुनासिबत आहे तव्हांखे मालूम हुजे त पहिरियों जिहाद जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन करणु फरमायो बदर जो हुयो और रमज़ान शरीफ़ जी 17 तारीख़ थियो अहिड़ी तरह ॿिया बि केतिरा जिहाद आहिनि जेके रमज़ान शरीफ़ में बि थिया आहिनि पोइ हिन क़ुरान पाक जी जीअं मुनासिबत आहे रमज़ान शरीफ़ सां शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान अल्लाह ताला फरमायो त ही क़ुरान पाक नाज़िल थियल आहे हिन महीने रमज़ान में इहा हिदायत आहे माण्हुनि जे लाइ रहबरी आहे ऐं माण्हुनि जे लाइ वधि में वधि दलील आहे पोइ हिन रमज़ान शरीफ़ में अल्लाह ताला क़ुरान पाक खे लाथो ऐं क़ुरान पाक जो प्रोग्राम आहे इस्लाम खे दुनिया में पखेड़णु हिकिड़ो आहे तबलीग सां ऐं तालीम सां हुन में अल्लाह ताला फरमाए थो
उदो इला सबील रब्बिक बिल हिकमत वल मौइज़तिल हसना। हे नबी माण्हुनि खे सॾु कर पुकार हिकमत सां दानशमंदी सां वल मौइज़तिल हसना ऐं सुहिणे वाइज़ सां। पोइ माण्हू वाइज़ ॿुधंदा, नसीहत वठंदा, हिदायत वारा थींदा, इस्लाम जो प्रोग्राम मञींदा वेंदा। छाकाणि त दुनिया में कोई बि अहिड़ो प्रोग्राम ऐं नज़रियो क़ुर पाक ऐं इस्लाम जहिड़ो कोन्हे। इस्लाम सलामती, सुलह ऐं आराम जो पैगाम आहे। दुनिया में को बि जेकॾहिं पंहिंजे तरफ़ां को अहिड़ो प्रोग्राम पेश कंदो क़ुर पाक जे ॿुधाइण जहिड़ो न हूंदो, हुन जहिड़ो नज़रियो न हूंदो, हुन जहिड़ी हिकमत ऐं दानश जेका क़ुर पाक में आहे न हूंदी। अलाह ताला फरमाए थो फातू बि सूरत मिस्ली वदू शुहदाकुम मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिक़ीन। तव्हांखे जेकॾहिं शक आहे त पोइ तव्हां कोशिशि करियो ॿिया पंहिंजा रहबर ऐं के समझदार ऐं के हादी अहिड़ा जेके हुजनि उन्हनि खे वठी अचो। इन कुंतुम सादिक़ीन जेकॾहिं सचायो त पोइ इल्म तफ़ालू जेकॾहिं तव्हां न करे सघियो वलन तफ़ालू ऐं हरगिज़ करे न सघंदो। इहा चैलेंज आहे वॾी दुनिया खे। त क़ुर पाक जी आयत जहिड़ी आयत, क़ुर पाक जी सूरत जहिड़ी सूरत, क़ुर पाक जे प्रोग्राम जहिड़ो प्रोग्राम पंहिंजे ॿोलीअ में बि नथा पेश करे सघो। अहिड़ी अरबी ठाहिणु, अहिड़ो मज़मून बनाइणु, इहे ॿ ॻाल्हियूं थी पयूं, मुश्किल आहे। ॿियो आहे वरी प्रोग्राम पंहिंजे ॿोलीअ में पेश करणु, उहो बि नामुमकिन आहे। फरमाई त पोइ फतक़ु नार लती वक़ूदहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफ़िरीन, अहिड़ी बाहि असां तयारु कई आहे जेका काफ़िरनि जे लाइ उहा तयारु थी वई आहे। अहिड़ी बाहि खां टिजो बचो जो उन में माण्हू ऐं पथर सड़ंदा। अहिड़ी बाहि तयारु थियल आहे जेके क़ुर पाक खे न मञींदा, क़ुर पाक जे प्रोग्राम खे सचो न सम्झंदा ऐं न वरी मुक़ाबिलो ई कंदा, या त माण्हू मुक़ाबिलो करे पंहिंजी ॻाल्हि खे अॻे करे छॾे, इहो त नामुमकिन आहे। तंहिंखां पोइ बि वरी क़ुर पाक सां ज़िद करणु, इहो अलाह सां, अलाह जे रसूल सां ज़िद आहे। हज़ार दफ़ा को ॻाल्हियूं पेश करे क़ुर जी नस, क़ुर जो चिटो मज़मून, क़ुर जा अहकाम, उन्हनि सां को बि टकर ऐं मुक़ाबिलो नथो खाई सघे। पोइ इहा तबलीग क़ुर जी थींदी। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्का मुकरमा में 13 साल तबलीग कई, हिकमत सां, दानाई सां, सुहिणा सुहिणा वाइज़ ऐं नसीहतूं, तकलीफ़ूं सही बि माण्हुनि खे पे ॿुधायूं। पोइ उहे न सम्झा। पोइ अलाह ताला फरमायो त हाणे हिजरत करियो। हिजरत जो सबबु इहो बणियो जो काफ़िरनि ज़िद कयो ऐं उन्हनि बुरी नियत कई नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अज़ियत ॾियण जी। अलाह ताला फरमायो त हाणे हिजरत करे वञो। अलाह पाक आहे, बेपरवाह हुआ, उन्हनि खे का ताक़त न हुई, पर इहे मसइलतूं आहिनि अलाह जी तरफ़ां, ख़ासि इहे हिकमतूं आहिनि जो जहान असबाब जो आहे। सबबु इहो बणियो काफ़िरनि जी साज़िश त गॾिजी हली हमिलो करियूं। सॾ ते निकिरी ईंदो, बीहंदो कोन। 100 माण्हू आया जुदा जुदा कबीलनि जा, चई बाबा धकु हणंदासीं, हर हिकु पंहिंजे तरफ़ां हिकु 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 धक में बसि ख़तमु थींदो। असां सां कुरैश क़ौम जा माण्हू चवंदा असां जमरा तां मारियो, चवंदासीं बाबा हंगामी हालत हुई, कंहिं मारियो, पोइ वठंदा कबाइल जो नालो, असां कबीला हिकु हिकु उठ भरे ॾींदासीं। 100 माण्हू जो हलंदा त 100 उठ भरे ॾिबो, ॿार बि कोन पवंदो, खून जो ॾोह बि लही वेंदो, जान छुटी पवंदी। इहा साज़िश मूंखे तंग कंदो आहे, अलाए किथे आहे तूं, मथो पियो थो भरे लाइ छा बाबा। असां ॿाहिरां जा माण्हू छा ॼाणो हिननि दुआनि मां। सलात पढ़ो रसूल विझणो बि दुआ थी थिएसि। पोइ ख़ैर सां उतां पाण हलिया आया, शाहतिल वजूह करे मुंहं हिननि जा कारा थिया, चेहरा हिननि जा बुछड़ा थिया। इहो लफ़्ज़ फरमायूं
निवड़ी मुठ पथरनि जी खणी उन्हनि ना उछलियऊं, उहे अखियूं मटींदा रहिजी विया, पाण विचां निकिरी हलिया। हिजरत थी ईअं। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधायो त असबाब बणंदा आहिनि, अलाह ताला हकीम आहे। नबी साईं जन निकिरी आया, हिजरत जी शुरूआत ईअं थी। अलाह ताला फरमायो वदो इला सबील रब्बिक बिल हिकमत वल मौइज़तिल हसना, सुहिणे वाइद सां माण्हुनि खे सम्झाए, नसीहत कर दानश सां। इहो प्रोग्राम आहे तबलीग जो। इन खां बाद ॿियो आहे वरी जिहाद। या अय्युहन नबी जाहिदिल कुफ़ार वल मुनाफ़िक़ीन वग़्लुज़ अलैहिम, हे नबी काफ़िरनि सां जिहाद कर। काफ़िर उहा जेको क़ुर पाक ॿुधे ऐं न मञे, हुनजे हुकुम में वर वकड़ खाए, इहो आहे काफ़िर। कुफर चइबो आहे इनकार करण खे। कुफर माना इनकार, ईमान माना तस्लीम, मञणो। पोइ उन्हनि जे लाइ फरमाई त सां जिहाद कर। ऐं ॿिया उहे शख़्स आहिनि जेके ज़ाहिर में इनकार कोन कंदा आहिनि, मुआशिरे जे मजबूरनि खां, दुनिया जे मफ़ादात जे मदे नज़र के हिकमतूं पंहिंजियूं सियाणपूं रखी, पोइ मुस्लमाननि सां बि उन्हनि जो साथ हूंदो आहे, पर अंदरूनी तरह सां काफ़िरनि सां बदिल। छो त असुर में त काफ़िर आहिनि। इनखे चइबो आहे मुनाफ़िक़। नफ़क़ चइबो आहे पंहिंजे सामान खे ख़र्चणो, खपाइणु ऐं बाज़ार में राइज करे कढी फिटी करणु, थोरे नफ़े सां ई सही पंहिंजी बाज़ार खे गरम करणु। हे मुनाफ़िक़ इन माण्हू खे चइबो आहे। नफ़क़त शात, बकरी निफ़ाक़ कयो, छा माना पंहिंजे ॻीचीअ मां रसो कढी भॼी हली वई। इस्लाम जो रसो हिननि जे ॻीचीअ मां निकितल हूंदो आहे, वेंदा कुफर ॾे आहिनि तॾहिं चाहिए मुनाफ़िक़। बाक़ी कलमो बि पढ़बो, मुस्लमाननि सां निमाज़ूं बि, उथण वेहण बि बाक़ाइदे, पर इस्लाम जूं जेके ॻाल्हियूं आहिनि ख़ासि ठोस ॻाल्हियूं, मज़बूत प्रोग्राम, उन मञण जे लाइ तयारु न, हिनखे चइबो आहे मुनाफ़िक़। कलमो बि पढ़े, हाणे इन खे कीअं चइबो काफ़िर? वरी जो काफ़िरनि सां ॿधल हुजे त इन खे कीअं चइबो मुस्लमान? तंहिं करे कलमे जे करे हुनखे काफ़िर न चइबो, वरी काफ़िरनि सां ॿधल हुजण जे करे हुनखे मुस्लमान न चइबो। इहो विच ते आहे मुनाफ़िक़। हीअ आहे मुनाफ़िक़ जी माना। पोइ हिकिड़ा मुनाफ़िक़ हुआ तंहिं ज़माने में हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, जॾहिं पाण पंहिंजे रब ॾांहुं विया, उहा मुनाफ़िक़त जो अची माण्हू साम्हूं थी पाण पेश कनि त साईं असां तुंहिंजा आहियूं, तोसां वास्तो आहे, तो ते ईमान था आणियूं, तो ते कलमो पढ़ियो आहे। अहिड़े क़िस्म जा हाणे मुनाफ़िक़ कोन्हनि, ख़तमु। बाक़ी क़ुर मौजूदु आहे, हिन क़ुर सां मुनाफ़िक़ अञा मौजूदु आहिनि। उहो कीअं त क़ुर पढ़बो, कम आणबो, पर क़ुर शरीफ़ जे अहकाम खे न मञिबो। हा, जॾहिं क़ुर शरीफ़ खे मञनि था, पढ़नि था, त इनखे चइबो, इनखे काफ़िर न चइबो। ऐं वरी जॾहिं ॾिसूं था त सफ़ा इनकार था करे बीहरनि, जॾहिं ज़रूरत थी पवे त क़ुर खे फिटो करे पंहिंजे मक़सद में हलिया था वञनि, त इन्हनि खे हाणे मुस्लमान न चइबो। हा, सो इहो आहे मुनाफ़िक़। क़ुर जो मुनाफ़िक़ क़यामत ताईं हलंदो। तंहिं करे जिहाद, अलाह ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो, या अय्युहन नबी जाहिदिल कुफ़ार वल मुनाफ़िक़ीन, हे नबी जिहाद कर काफ़िरनि सां ऐं मुनाफ़िक़नि सां, वग़्लुज़ अलैहिम, ऐं सख़्ती कर हिननि ते। सख़्ती कर त जीअं हे नरम थी पवनि, इस्लाम जे पासे ॾे अचनि। पोइ ईअं नबी सजन कयो। पाण संदन मुबारक वक़्तु मदीने मुनव्वर वारे में, मके मुकरम खां जॾहिं हिजरत कया आया, 13 वरिया उते, 10 साल हिते, 23 वरिया संदन नुबूवत जो दौर हिते गुज़रियो। 40 साल त अॻे हुआ संदन उमिरि जा पहिरीं। त हिननि 10 सालनि जे अंदरि पाण जिहाद कयो अथनि 27 जंगियूं, जिन 27 जंगियुनि में शरीक थिया आहिनि पाण। बाक़ी 2 जंगियूं आहिनि 28 29, उन में वफ़द विया हुआ, न त पाण सभिनी जंगियुनि में नबी साईं जन शरीक थिया आहिनि। सो एॾो वॾो प्रोग्राम आहे इस्लाम जो। काफ़िर खे इहा ॻाल्हि सम्झाइणी आहे, तो इनकार न करे, मुखालफ़त न करे, अलाह जे दीन जो पाबंद थी रहे। पाण फरमायूं त असांखे अजब आहे रब तबारक व तआला जे इन कुदरत ते, जो ज़ंजीरनि में माण्हुनि खे ॿधी पोइ जन्नत में थो मोकिले। साहब अर्ज़ कयो साईं कीअं ज़ंजीरनि में ॿधी? फरमायो त असां हलंदा आहियूं जंग ते, जेके उन्हनि मञा की असां मुंहिंजो शहीद थिया, पर उते काफ़िरनि ते अलाह असांखे फतह ॾींदो आहे, पोइ उन्हनि खे ॿधी आणींदा आहियूं ज़ंजीरनि में जकड़ी,
पोइ हिते मुस्लमाननि में उन्हनि खे विराए ॾींदा आहियूं अमरा अमरा करे, पोइ उन्हनि खे बानप जी जो लक़ब लॻंदो आहे त बाना आहिनि हिननि जा, अमरा बानो चइबो आहे अमरा खे, ख़िदमत गुज़ार खे। पोइ मुस्लमाननि सां उहे ख़िदमत गुज़ार थी रहंदा हुआ, मर्द ऐं औरतूं। पोइ इस्लाम जूं आदतूं, मुस्लमाननि जा अख़लाक, उथणी वेहणी, निमाज़, इबादत, ज़िक्र, रोज़ो, सदको, कुर्बानी, सलाद शरीफ़, इहे सभु ॾिसी ॾिसी पोइ हुननि जी दिलियूं नरम थी पवंदियूं हुयूं, पोइ मुस्लमान थी पवंदा हुआ। पोइ वरी मरी वञनि या जंगनि में हलनि त शहीद थी पवनि। त अलाह ताला अहिड़ी तरह इन्हनि खे ज़ंजीरनि में ॿधाए हिते आंदो। पाण फरमाए त अजब आहे इन ॻाल्हि ते जो अलाह ताला हिनखे ज़ंजीरनि में ॿधाए आंदो ऐं वरी इन्हनि खे जन्नत में मोकिले छॾी। मुंहिंजा अज़ीज़ हो, इस्लाम उहो मज़हब आहे जो घुरे थो त हर हिकिड़ो शख़्स जन्नत में हले। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुराद बि आहे। अलाह जो अमर बि अहिड़ो आहे त तव्हां सारियूं इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहा समावातु वल अर्ज़ उइद्दत लिल मुत्तक़ीन। तकड़ करियो ड्रोड़ो इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम, पंहिंजे रब जे बख़्शीश जे पासे ॾे, व जन्नतिन ऐं ड्रोड़ो जन्नत जे पासे ॾे। अर्ज़ुहा समावातु वल अर्ज़, उनजो मुंडो जन्नत जो रुगो हिकिड़ो पासो, आसमान ज़मीन सभु गॾु करियो उन मुंडे में पइजी वञनि। हेॾो अलाह जो मुल्क आहे, अणखुट मुल्क आहे। उन मुल्क ॾे हलो ऐं तकड़ करियो ऐं क़ुर पाक खे चंबड़ो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे चंबड़ी पओ, जिहाद खे चंबड़ी पओ, माण्हुनि सां महिनत करियो। हिकिड़ो तबलीग जो शोबो आहे, ॿियो आहे जिहाद जो शोबो। तबलीग थींदी मुस्लमान सां, जिहाद ऐं ज़बरदस्ती थींदी काफ़िर सां ऐं मुनाफ़िक़ सां। अलाह ताला तॾहिं फरमाए क़ुर में त दावत ॾे सुहिणे तरीक़े सां, तबलीग कर ख़ासे नमूने सां, सम्झाणी उन्हनि खे ॾे हिदायत जी। जिन माण्हुनि जो तव्हां सां अहदनामो आहे त तव्हां सां असांजी जंग न आहे, सुलह आहे, उन्हनि काफ़िरनि जे लाइ बि साॻियो तबलीग जो हुकुम आहे। बाक़ी जेके नथा मञनि ऐं मुक़ाबिलो था कनि, लश्कर था उहे बि उथारनि, पोइ उन्हनि सां आहे जंग। त असांजे मथां जंग क़यामत ताईं फर्ज़ आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल जिहाद मादिन इला यौमिल क़ियामा, जिहाद जारी थींदड़ आहे क़यामत ताईं, जिहाद हलंदो। ज़ूर सलाम इल जिहाद फरमाइनि था त इस्लाम में 79 शाख़ूं आहिनि। पहिरियों उन्हनि जो आहे इमाततुल अज़ा अन तरीक़, रस्ते तां गंदगी परे करणु। कंडो कुंडो हुजे, को ठिकर ठोबर हुजे, माण्हू पंधु थो वञे ॾिसे, परे करे छॾे मथां कंहिं माण्हू खे थुॾो अचे, कंहिंखे कंडो लॻे। इहा बि ईमान जी तक़ाज़ा आहे। अहिड़े ॾुख ॾियण वारी शइ खे ॾिसी माण्हू हटाए, पहिरीं शइ इहा आहे। पोइ ई शइ आहे जिहाद, जंहिंसां अलाह ताला जो कलमो बुलंद थिए। इहे 79 शाख़ूं, ॿिए में थो अचे 99 शाख़ूं रिवायत में आहे। इहे इस्लाम में आहिनि, अंदरि जुज़ा आहिनि सभई इस्लाम जा। मुस्लमाननि खे अलाह ताला इहा दौलत अता फरमाई आहे। पोइ पहिरियों कमु आहे त माण्हू ॿियनि तां ईज़ा दफ़े करे। मोमिन खे ईज़ा ईंदो न आहे। अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही, मुस्लमान उनखे चइबो आहे जो ॿियो मुस्लमान सलामत रहे उनजे हथ खां ऐं उनजे ज़ुबान खां। ज़ुबान सां बदगोई न करे, गिला न करे, शिकायत न करे, इहो बि हिकिड़ो ईज़ा आहे। जराहत सनान लहल तियामू वला यलताम मां जरहल लिसानू। ज़ुबान जा जेके तीर हूंदा आहिनि त उहे ॾाढा बुछड़ा आहिनि, लोह जे तीरनि खां बि सख़्तु आहिनि। लोह जा ज़ख़्म तीर थियल लॻल कंहिं माण्हू खे उहे त छुटी वेंदा, पर ज़ुबान जो ज़ख़्म न छुटंदो आहे। तंहिं करे माण्हू हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त मुस्लमान उहो शख़्स आहे जो ॿियो मिसाल मुस्लमाननि जे ज़ुबान खां आराम में रहे ऐं ख़ुशि रहे, तकलीफ़ न ॾिए हुनखे, न ई आहे। ऐं मुस्लमान उन खे चइबो आहे जेको कलमो पढ़े ऐं निमाज़ पढ़े, इस्लाम जा सभई अहकाम मञे, क़ुर पाक जे हर हुकुम खे तस्लीम करे, इन माण्हू खे चइबो आहे मुस्लमान। पोइ अॻ में मां अर्ज़ु कयो त मुनाफ़िक़ बि त ईअं ई हूंदो आहे। बाक़ी मुनाफ़िक़ पोइ छा आहे, अञा काफ़िरनि सां कुफ़र जी सूरत में अंदरूनी तरह ॿधल हुजे, पोइ ॿाहिरि में मुस्लमान, अंदर में काफ़िर, इहो थी मुनाफ़िक़। हाणे कीअं सम्झूं त काफ़िरनि सां ॿधल आहे? ख़ासि मसइलो आहे। फरमाइनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, लिल मुनाफ़िक़ आयतुन सलास, मुनाफ़िक़ खे निशानियूं आहिनि 3।
ॿी रिवायत में आहे निशानियूं आहिनि 4. टिनि वारी में ही आहे इज़ा हदस कज़ब व इज़ा वअद अख़लफ़ व इज़ा तुमिन ख़ान. ऐं चौथी रिवायत, चोथों अखर जेको ॿी रिवायत में आहे उहो आहे इज़ा ख़ासम फजर. मुनाफ़िक़ उन शख़्स खे चइबो आहे ॻाल्हि करे त कूड़ हणी. कूड़ ज़ाहिर थी पवंदो हली कंहिं न कंहिं वक़्तु. हिकिड़ो ॻाल्हि करे वञे थो, माण्हू विसी वेंदा, पर हली ख़बर पवंदी त इन कूड़ हुयो, ख़बर पवंदी आहे. इज़ा हदस कज़ब व इज़ा वअद अख़लफ़, वाइदो करे त पोइ ख़िलाफ़ करे, वाइदे ते न अचे, धोखो ॾेई वञे. व इज़ा तुमिन ख़ान, अमानत रखोसि का शइ, उन शइ खे हे सही माना में न संभाले, उन खे इस्तेमालु करणु जहिड़ी आहे त इस्तेमालु करे, खपाइण जहिड़ी आहे त खपाए छॾे, कुझु ध्यानु करे छॾे, इहो मुनाफ़िक़ आहे. वैसा ख़ासम फजर, जॾहिं ॿिए माण्हू सां ॻाल्हाए, मुखासमत करे, फ़ैसिलो करे कंहिं मसइले में, कंहिं ॻाल्हि ॿोल में, वापार तिजारत में, कंहिं जहिड़े झगड़े में, त पोइ उते पंहिंजे मुखालिफ़ खे वेही गारियूं ॾे. ख़ासम फजर. पोइ कचहरी में अहिड़े नमूने सां, अहिड़े अंदाज़ सां ॻाल्हाईंदो ॼण हाणे जहिड़ो शुरू थी वियो आहे, उहे गारियूं, उहो धंधो, हे सॼो बयानु करे वेही रहंदो. त 4 निशानियूं थियूं मुनाफ़िक़ जूं. ॻाल्हि करे कूड़ हणे, वाइदो करे ख़िलाफ़ करे, अमानत रखोसि त ख़यानत करे. फ़र्ज़ु करियो मां तव्हांखे हिकिड़ी मिसाल थो खणी ॿुधायां. हिकिड़ो माण्हू खणी आयो आहे, पैसा अचे, चए थो साईं मुंहिंजा अमानत रखो. पोइ जेकॾहिं उन खां मोकल वरितईं, दादा मां तुंहिंजा पैसा इस्तेमालु कंदुसि, हुन चयुसि हा भली कर, पर मूंखे वक़्तु ते ॾिजांइ. पोइ हे चएसि मूंखे 4 ॾींहं अॻु ॿुधाइजांइ, इहो जाइज़ आहे. पर जेकॾहिं कंहिं शख़्स हिन वटि अचे, को सोन जो ज़ेवर गहो रखियो आहे, पोइ चई साईं मुंहिंजा ज़ेवर आहिनि, तो वटि अमानत रखो. हिन चयुसि ठीकु आहे. पोइ उहे ज़ेवर इस्तेमालु न कबा आहिनि. तोड़े मोकल वठोसि त बि ज़ेवर इस्तेमालु न कबो, छाकाणि त ज़ेवर आहे औज़ार. पैसो औज़ार न आहे. पैसो इस्तेमालु कबो त घसी कोन वेंदो. अदद साॻो आहे, मोटी ओतिरा ॾिबा, मगर चूड़ियूं हुन हिकिड़ो माण्हू पाराए छॾे पंहिंजे घरवारी खे, या की ॿिया ज़ेवर पाराए फिटी करे, उहे घसी वेंदा आहिनि. साल ॿिनि खां पोइ तोर कबी त घटि ईंदा आहिनि. इहा इस्तेमालु करण जी ॻाल्हि कान्हे. मोकल मिले त बि इहे इस्तेमालु न कबा, छो त हुन में घसी वेंदा आहिनि. पोइ इहो ॼण सूद खाधो आहे न, अमानत जे एवज़ में इहो न आहे करिणो. इहे नाज़ुक मसइला आहिनि, हिकिड़ा इल्मी मसइला आहिनि, फ़िक़ह जा मसइला आहिनि. बहरहाल जेकॾहिं हुनजे इजाज़त खां सवाइ इस्तेमालु करे थो त इहो बि मुनाफ़िक़ आहे. अमानत में ख़यानत, वाइदे जी ख़िलाफ़ी, ॻाल्हि करे कूड़ हणे, ऐं जॾहिं फ़ैसिलो थिए त हुन में ॿिए धुर खे गारियूं गंद ॾेई वञे. फरमायो त इहे निशानियूं आहिनि मुनाफ़िक़ जूं. इहे निशानियूं मुनाफ़िक़ जूं कॾहिं पैदा थींदियूं आहिनि? हिकिड़ो सिधो सो मुस्लमान आहे, उहो मुनाफ़िक़ जो थी पए त इन में निशानियूं अचनि. निशानियूं तॾहिं ईंदियूं आहिनि जॾहिं असर ऐं जोहर उन में हुजे, गंदू उहो जोहर उन में हुजे. इहा बदबू आहे हिकिड़ी, इहा निकिरंदी तॾहिं जॾहिं उन में असर पियल हुजे. सो उन में पाण फरमाइनि था त अलगना युम्बितु निफ़ाक़ कमा युम्बितुल माउ ज़रअ. फरमाइनि था त राग इंसान जे दिलि में पैदा कंदो आहे मुनाफ़िक़ खे. अलगना युम्बितु निफ़ाक़ कमा युम्बितुल माउ ज़रअ. बुखारी, तिरमिज़ी, मुस्लिम शरीफ़, सियासत, 6 किताब जेके हदीस आहिनि मज़बूत पक्का. क़ुर पाक खां बाद नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समझाइण जो दर्जो आहे. ऐं किताब ईअं घणा ॿिया बि किताब आहिनि, घणा किताब आहिनि, पर ॼण इहे मज़बूत लिखियल आहिनि. उन्हनि में इहा रिवायत आहे, सियासत जी रिवायत चइबो आहे हिनखे. ॻाल्हि करे फरमायो त उहो इन में इहो आयल आहे त अलगना युम्बितु निफ़ाक़, राग हो मुनाफ़िक़ी पैदा कंदो आहे माण्हू जे दिलि में. युम्बितुल माउ ज़रअ, जीअं पाणी पिया हारियो सिधी ज़मीन ते, सुकल साफ़ ज़मीन आहे, सालनि खां वठी को सलो कोन्हे, पर 2-3 ॾींहंनि ते पाणी हारियो, या को तव्हां वज़ू करियो या हार वीर उछलियो त कुझु वक़्त खां पोइ हिकदमि साल पैदा थींदी, छबर पैदा थींदी, सलड़ा पैदा थी पवंदा. अहिड़ी तरह सां राग जो जेकॾहिं तव्हां छंडो विझंदव दिलि ते त आहिस्ते आहिस्ते हुन में सला पैदा थींदा. पोइ उहे सला वॾा थींदा. पोइ ईअं ख़बर न पवंदी आहे त कहिड़ो गाह आहे. पोइ वरी फुलड़ी कंदा, को बिज कंदा, पोइ पतो पवंदो आहे त जेका सावल हूंदी आहे असां पंहिंजे फल ते सम्झ में ईंदी आहे. पोइ इन दिलि में जेके सलाह मुनाफ़िक़ी जा पैदा थींदा, पोइ उन में फल पैदा थींदा आहिनि.
उनजा गुल थींदा आहिनि, चार ॻाल्हि करे कूड़ हणे, वाइदो करे ख़िलाफ़ करे, अमानत रखोसि ख़यानत करे, फ़ैसिले में अचे मुखालिफ़ खे गारियूं ॾे, इहे चारई चइनी क़िस्मनि जा फुल पैदा थी पवंदा। सम्झ पोइ त हे अंदर में मुनाफ़िक़ आहे, हे पोइ तोड़े इस्लाम सां दोस्ती अथसि ऐं ॾाढी मुहबत ॿुधाए, पर कुफर सां हुनजो एॾो लाॻापो आहे जो कुफर जो कमु शुरू कई वेठो आहे। राग न ॿुधो मुंहिंजा अज़ीज़ो, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वटो पूंइ जो भरियल गंद जो जेको ज़ख़्म खे टुको ॾेई ऐं पोइ कढिबो आहे उहो भरिजी वञे, फरमायो इहो पीअणु बहितर आहे जो माण्हू राग ॿुधे। फरमायो रसूलुल्लाह एॾी गंदगी नबीअ जे क़ल्ब अतहर में हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ुबान पाक ते इहे लफ़्ज़ ई आया आहिनि, हदीस साफ़, हिन में को शक शुबो कोन्हे। जेको कूड़ हणे थो पाण मुनाफ़िक़ चइबो, ॿियो छा भला रसूल ते कूड़ हणण को सवलो आहे? हेॾी ॻाल्हि आहे सिधी, करे जेकॾहिं कंहिंखे पतो न पए त ॾिसो हदीस शरीफ़ जे किताबनि में लिखियो पियो आहे त राग न ॿुधो। असांजे तहज़ीब इस्लाम खे ऐं असांजे फतह खे ऐं अलाह जे पासे खां नुसरत खे इहो राग कटींदो आहे, राग ख़तमु कंदो आहे। असांजी इस्लाम जी हुकूमत 800 वरे हली, 800 वरे जॾहिं हिंदुस्तान फतह थियो उनखां बाद 800 वरे हली, पोइ जॾहिं अंग्रेज़ आया अचे मुस्लमाननि ते उन्हनि कब्ज़ो कयो। मुग़लनि में बादशाह मुग़ल राग जे मथां लही पिया। हिकिड़ो बादशाह हुयो एॾो राग जो शौक़ीन हो जो जॾहिं नादर शाह बादशाह आयो त उन अची पठाण हो, उन अची पुछियो त तव्हां वटि असां ॿुधो आहे त राॻींदड़ हूंदा, अची हा हिकिड़ी राॻींदड़ हूंदी आहे असां वटि, ॾाढो राग चवंदी बादशाह जे ॾाढो, चीन खे वठी अचो। राग कोन ॿुधंदा हुए माण्हू, फातिह माण्हू जेके हूंदा आहिनि, जंगी माण्हू हूंदा आहिनि, राग न ॿुधंदा आहिनि। मुनाफ़िक़ राग ॿुधंदो आहे, फातिह कीअं राग ॿुधंदो? मुनाफ़िक़ फातिह थींदो ई कोन्हे। हिन जो ख़्यालु हो त ॾिसां त हिननि जे ऐश जो अंदाज़ छा आहे। उन हलन जो राग चयो त हिकिड़ी औरत राग चवंदड़ तवाइफ़ बादशाह वटि राग चवंदी हुजे, राॻींदड़ी सो बादशाह खणी हुनखे मिड़ई ख़ैरात ॾिनी। छो त बादशाह खे इहे मुनासिब हो हुन खे ख़ैरात ॾियणु। ख़ैरात ॾिनईसि, पुछेसि थो त तोखे मां ख़ैरात चङी ॾिनी न? चई साईं ख़ैरात हाणे तव्हां ॾिनी ठीकु आहे। चई पोइ भला अॻियो बादशाह तव्हांखे मुग़लनि वारो वधीक ख़ैरात ॾींदो? चई साईं जंहिं ॾींहुं मुग़ल बादशाह खे मुंहिंजो राग न वणंदो तंहिं ॾींहुं मूंखे ठका पादर कढाईंदो हो, जो उहो राग पूरे वक़्त ते न हूंदो हो, पूरी रागणीअ में फुल न हूंदो हो, उन में ज़रूरु ग़लती हूंदी, छो त राग वक़्त जा थींदा आहिनि। राग जी रागणी वक़्त सां मिलाइबी, मसइलो आहे वॾो इहो बि मूसीक़ी जो। हाणे हिन वक़्त में असांजा जेके हाकिम आहिनि मंगणहार, उहे घणो ॼाणनि था हिन ॻाल्हि खे। असांजा हाकिम सभु मंगणहार अथव पूरी तरह सां, रागनि खे ख़ूब ॼाणनि था, इन्हनि खे ख़बरूं आहिनि। त पोइ उहो ॼणो पुछणु लॻुसि त भला छा ॾींदो तोखे? चई साईं मूंखे कहिड़ी ॻाल्हि था पुछो? जॾहिं बादशाह खे मुंहिंजी रागणी ऐं अदा न वणंदी न त हिन कावड़ जी मूंखे जूतो हणंदो हो, पोइ पादर हयल बादशाह मोटाए न वठंदा आहिनि, उहो सोन सां सॼो जड़ियल हूंदो हो, ज़रिए जो जुतीअ सां हूंदो हो सोन जी सां, पोइ उन में अलाए केतिरा तोला सोन निकिरंदो हो। पोइ जॾहिं कावड़ बि हो तॾहिं बि मूंखे पादर हणंदो हो जंहिंमें एतिरो सोन निकिरंदो मुंहिंजे लाइ। अॼु साईं जन राज़ी थी मूंखे 2 रुपया ॾिना आहिनि, अंदाज़ करे त मूंखे केतिरो इनाम मिलंदो अॻे, हाणे तो छा ॾिनो आहे। हा पोइ इन्हनि माण्हुनि ईअं हुकूमतूं विञायूं, हाणे हिननि मुस्लमाननि बि ईअं हुकूमतूं विञाए छॾियूं आहिनि पंहिंजूं। जिहाद किथे दुनिया में कोन्हे, जिहाद ख़तमु थी वियो आहे। अलाह रहम फरमाए, फरमाइनि था त जिहाद जेकॾहिं वियो त पोइ कुफर ज़ोर वठी वेंदो। हे जेका इस्लाम जी तरक़ी ॾिसो था, हे जेके असां सभु मुस्लमान आहियूं मुल्क में दुनिया में, असां 1 अरब मुस्लमान आहियूं, 1 अरब मुस्लमान असां जिहाद जे नतीजे में पैदा थिया आहियूं। हाणे इहे माण्हू पोइ हिते हटंदा था वञनि, ज़ायो थींदा था वञनि, ऐं कुफर जूं एॾियूं तहरीकूं मुल्क में हलियूं आहिनि जो कुफर जूं मशीनूं, ईसाइनि जी मशीन, यहूदियुनि जी मशीन ऐं अहिड़ीअ तरह सां कम्यूनिस्टनि जूं मशीनियूं मुल्क जे अंदरि कमु कनि थियूं, जेके ख़ानदानी मुस्लमान कलमे वारा जिन जे मथां ॼमण जे वक़्तु बांग पढ़ी वई हुई, मुस्लमाननि जा नाला रखिया विया हुआ, उन्हनि जा निकाह पढ़िया विया हुआ, हुनजे माउनि पीउनि जा निकाह पढ़िया विया हुआ, अहिड़ा हलाली ॿार हलंदे हलंदे अहिड़े ग़लति प्रोग्रामनि में अची विया जो उन्हनि खे ईसाई बणाए थो वञे, उन्हनि खे यहूदी कयो थो वञे, उन्हनि खे कम्यूनिस्ट बणाए थो वञे, उन्हनि खे सोशल प्रोग्राम ॾेई उन्हनि खे ख़तमु कयो थो वञे। इहो सभु तॾहिं आहे जॾहिं जिहाद हली वियो आहे। कुफर जे लाइ हिकिड़े अखर जी बि गुंजाइश कान्हे। जेकॾहिं को कुफर जो अखर ॻाल्हाए थो त
ते असांजे इस्लाम जो फ़ैसिलो आहे त हिकदमि हुनखे गिरफ़्तार करियो। ॿ शाहिद वठी अचो त हिन कुफर जो अखर ॻाल्हायो आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हिन ग़लति अखर ॻाल्हायो आहे, हिन क़ुर जे लाइ ग़लति अखर ॻाल्हायो आहे, हिन निमाज़ जे लाइ सुस्त अखर ॻाल्हायो आहे। हिकदमि मुस्लमान ॿ अचनि अचे काज़ी वटि चवनि त सही न इस्लाम सां रांदियूं करणियूं कोन्हनि के, जेकी जंहिंखे वणे बाज़ारनि में रस्तनि ते जेके वणे थो चवंदो त ईअं न आहे चवणो। नबी जे ख़िलाफ़, साहबा किराम जे ख़िलाफ़, क़ुर जे ख़िलाफ़, काबे जे ख़िलाफ़, सफ़ा मरवे जे ख़िलाफ़, हज जे ख़िलाफ़, तवाफ़ जे ख़िलाफ़, हजर असवद जे ख़िलाफ़, हिन क़ुर पाक जे आयत जे ख़िलाफ़, अलाह रसूल जे बरख़िलाफ़ जेकॾहिं को अखर ॻाल्हाए त ॿ शाहिद बीहनि, पोइ अची पेश कनि काज़ीअ वटि, हाकिम वटि। हाकिम ॿुधंदो सही अखर मूंखे चवंदो तूं हाओ चवे थो या न, जेकॾहिं कूड़ थो हणे त ॿ शाहिद मथां अथसि, हुनखे हिकदमि गिरफ़्तार कबो। पोइ आलम मोकिलिबा त हिनखे सम्झायोसि, हिदायत कंदा सम्झाईंदा। जेकॾहिं उहो पंहिंजे अंजाम खां डिॼी वियो ऐं ॻाल्हि सम्झी तौबा कयईं त पोइ अची चवंदासीं हिन हाणे बसि कई आहे, चङो बसि कई आहे त ठीकु आहे बाबा छॾे ॾियोसि। ऐं जेकॾहिं चवंदो त न मां अञा इन हालत आहियां, मां जेकी ॻाल्हायो सो ग़लति ॻाल्हि कोन ॻाल्हायो आहे, मां पंहिंजो इंतिहाई अकुल जो फ़ैसिलो ॾिनो आहे, मां इन ख़्याल ते हूंदुसि, उहो गंदो कर। पोइ काज़ी साहिब हुकुम कंदो त हिनखे क़तलु कयोसि, बसि ॿाहिरि बि मैदाननि ते क़तलु करे छॾियो, मुर्तद जी सज़ा। मुंहिंजे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मन बदल दीनहु फ़क़्तुलूहु, जंहिं दीन खे बदिलाए त क़तलु करियो। ग़ुलामत कादियानी पाण खे नुबुवत जी दावा कराई, अंग्रेज़नि जे पाछे में वेही, अंग्रेज़ असांजे मुल्क खे ग़ुलाम बणाए चुका हुआ, वधीक असांजे ग़ुलामी खे उन्हनि आज़मायो। काज़ी कोन हो, इस्लाम जो जज कोन हो, जज बि उन्हनि जा, काज़ी बि उन्हनि जा, सभु कुझु उन्हनि जा। हुनजे मथां हुकूमत पारा ॾियारिया, हुनखे महफ़ूज़ कयो, मुस्लमान को हुनजे मारण ताईं पहुची न सघियो, न त घणा अहिड़ा मस्ताना हुया जेके हुनखे क़तलु कंदा। नथूराम खे क़तलु कयो, ॿिया हिकिड़ा काफ़िर जन हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ ॻाल्हायो, उन्हनि खे क़तलु कयो वियो। बाक़ी हिन जे क़तलु करण ताईं मुस्लमान न पहुची सघिया, आख़िरी उहो रहिजी वियो, मरी वियो। माण्हुनि खे पैसा ॾिना विया, ज़ालूं ॾिनी वयूं, नौकरियूं ॾिनियूं वयूं। अॼु ताईं कादियानीअ खे वधि में वधि फ़रोग़ ॾिनल आहे, असांजी फ़ौज में वधि में वधि कादियानी आहिनि हिन वक़्त में हाकिम। ज़ियाउल हक़ जे दौर में हुनखे एतिरो मथे कयो वियो जो उनजी हद न आहे। इन ख़ुदि ज़ियाउल हक़ में असांखे शक पियो, पोइ उनखां असां सुवाल कयोसीं, अख़बारुनि में सुवाल कयोसीं, तार कईसूं, फ़ोनियूं कईसूं, ज़ियाउल खां पुछियोसीं त तूं जेकॾहिं मुस्लमान आहीं सही माना में त ग़ुलामत कादियानी जे लाइ तूं ॿुधाए त उहो मुर्तद काफ़िर कूड़ो आहे जो हुन नुबुवत जी दावा कई, हुन इहो अखर कोन ॻाल्हायो। मूंखे मजबूर थी फतवा ॾियणी पई त इहो ख़ुदि कादियानी आहे। पोइ हुनखे कराची में ॿियनि जाइनि ते जिथे किथे चवनि त तूं ग़ुलामत कादियानी जे लाइ कुझु चओ, उते गुसाए भॼी वञी, इहो अखर न ॻाल्हाए। कादियानी काफ़िर आहिनि, कादियानी मुर्तद आहिनि, फलाण आहिनि, हीअं आहिनि, कादियान त शहराओ त हिंदू आहिनि, कादियानी मुर्तद आहिनि, बसि आहे। इहो चकर खेॾंदो रहियो, इहा हरकत कंदो रहियो। ग़ुलामत कादियानी जे नाले कुझु न चई। मां तव्हांखे अञा अजीब ॻाल्हि ॿुधायां, मां वटि इलाही वक़्तु सूमरो आयो, शिकारपुर वारो, हिते ॻोठ आयो मुंहिंजे, ऐं ज़ियाद जो ज़मानो हुजे, हे हुनजो वधि में वधि इज़त वारो माण्हू हो, पोइ को दोस्त को वज़ीर हो या का भला हो। मूंखे चई साईं साहिबु चए थो त तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु एतिरो छो विया आहियो। मां चयो साहिब जे ख़िलाफ़ु असां कहिड़ो आहियूं, असांजो जाइज़ मुतालिबो आहे ग़ुलामत कादियानी खे काफ़िर कोठे। त हुन सां ॿियो संदसि सौट बि हुयो, उन चयो साईं छो न कोठींदो, मां चयो बसि एतिरो कोठे। चई पोइ तव्हां हुन सां मिलो, तव्हांखे रूबरू चए। मां चयुमि त पोइ मां सॼे पाकिस्तान में हुनजे सफ़ाई जो शाहिद बणा ऐं वतां चवंदो त दादा ज़ियाउल हक़ मुस्लमान थो, अॻे जेके असांखे फतवा ॾिनी सा ग़लति फतवा ॾिनी, हीअं मां हिन सफ़ाई जो शाहिद बणिजां। चई साईं गुनाह त कोन्हे। मां चयुमि पोइ तुहमत ॾियण में मूंखे माण्हू कहिड़ी देरि कंदा, चवंदा त हिन लख रुपया वरिता आहिनि, हाणे ज़ियाउल हक़ जो वकील बणे थो वधे घुमंदो। अचे थी न सम्झ में ॻाल्हि, चुप खणी कयूं। चयूं भला छा करे। मां चयुमि हे काणो त कोन हो न, चयूं त न। चई हिन जी अखि में कुझु नुक़सानु हो, अलाए छा हो, हे पाईंदो कारी न, सो माण्हुनि खे शुभ हो त हे तरी काणो आहे। पोइ हे अची टीवी ते पंहिंजो ऐलान कई त फ़ौज जो माण्हू काणो न हूंदो आहे, अखियुनि खां हीअं परे करे ऐं हिनखे टीवी ते पंहिंजूं अखियूं ॾेखारियईं, ॾिसो बाबा मुंहिंजियूं अखियूं ॿई साफ़ आहिनि। मां चयुमि त पंहिंजे लाइ काणे हुजण जे तुहमत खे हिन बर्दाश्त न कयो, टीवी ते अची अखियूं ॾेखारे दुनिया सॼीअ खे सफ़ाई ॾिनई त मां काणो न आहियां, मूंखे ॿ अखियूं आहिनि। त हे पंहिंजे ईमान जे अख खे छो नथो ॿुधाए त मूंखे ॿई अखियूं ईमान जूं सही आहिनि, ग़ुलामत कादियानी कूड़ो आहे, सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाद कोई नबी न थींदो, छो नथो चवे ईअं। जॾहिं हिकिड़ी अखि जी अहमियत हिन वटि आहे त नबीअ जी अहमियत कान्हे हिन वटि। पोइ इलाही बख़्श चुप करे वियो। मां चयोमांसि इलाही बख़्श तोखे हाणे हुन चयो आहे, हाणे ॿी ॻाल्हि मां सभु छॾी, अॻिते मां बहस न कंदुसि, पर तुंहिंजे रूबरू
तोखे रुगो चवे रहीम बख्श साणुसि तोखे रुगो चवे त गुलाम कादियानी कूड़ो हो जंहिं नुबो जी दावा कई अदा पोइ तूं मूंखे अचे ॿुधाए त सही मुंहिंजे रूबरू अची मां पोइ अॻिते कुझु न कुझु कंदुसि सफ़ाई बि पेश न कंदुसि पर अॻिते हिनखे मां ख़्वार न कंदुसि वधीक त रहीम बख्श चयो त साईं पिणस बि चवंदो अॼु पिणस मरी वियो आहे हे जीअरो आहे मूंखे न खपे हुनजी पिण जी शादी मोहित जी शादी कहिड़ी थींदी चई साईं ज़रूरु चवंदो इलाही बख़्श खे चवंदो भाउ इहो चओ इलाही बख़्श चयो साईं हा मां कंदुसि इहा कोशिशि पोइ इलाही बख़्श कोन कयो मूंखे जवाबु ॾिनो इहो हुन चयो ई कोन न चएसि सॼो आवाज़ ॿुधाए जेको माण्हू बादशाह जे तरफ़ां मां वटि अचे थो ऐं एॾी ॻाल्हि मूंसां करे थो वरी मां हुनखे मोटाए जवाब सां मोकिलियां थो इंतिहाई वधि में वधि मां कमज़ोर मुतालबो कयो त तोखे इलाही बख़्श रुगो चवे ऐं पोइ तूं मूंखे खणी ॿुधाए त साईं मुंहिंजे रूबरू चई मां चयो तोते पतिया तूं मां चयो गुलाम कादियानी खे काफ़िर कोठे थो चई हा मां कोठियां थो मां चयो एतिरे अखर में हुनखे छा आहे चवण में मां चवंदुसि मां जॾहिं चवे न पोइ मूंखे ॿुधाए त साईं हिन मुंहिंजे आॾो हुनखे काफ़िर कोठियो अदा मां सफ़ा चुप करे वेंदुसि बाक़ी सफ़ाई मां कोन पेश कंदुसि माण्हू जीअं वणंसि चवनि सफ़ाई पाण पेश करे वरी बि मुंहिंजो मतिलबु हिन ॻाल्हि भॼा हीअ आहे त असांजे इस्लाम जी असां वटि एॾी अहमियत आहे जो हिकिड़े अखर जी बि हिफ़ाज़त आहे अलाह ताला फरमाए थो असां हिन ज़िक्र खे क़ुर खे नाज़िल कयो आहे असां हिन जी हिफ़ाज़त कंदासीं हिन क़ुर जी हिफ़ाज़त कीअं आहे हिन जी क़िरात सां हिफ़ाज़त आहे अखर हिन जा सही तव्हां ॿुधा कारी साहिब पढ़िया इहा क़ुर जी हिफ़ाज़त आहे अखरनि जा उचार सही करणु ऐं वरी हिन जी माना क़ौम जे ॾाढो सही पेश करणु जेका माना क़ुर जी आहे उहा जेको फेराईंदो त हिन उम्मत में अलाह ताला अहिड़ा मुजाहिद मर्द पैदा कया आहिनि जो माना जे फेराईंदड़ खे पाणे सिधो कंदा इहा बि हिफ़ाज़त आहे नंढड़ा ॿार क़ुर पढ़नि था इहा हिफ़ाज़त सही उचारण सां पढ़नि था इहा हिफ़ाज़त जेके आवाज़ नकुल थींदा आया आहिनि उस्तादनि खां वठी इहा हिफ़ाज़त वरी क़ुर जे माना जी हिफ़ाज़त वरी क़ुर जे मसइलनि जी हिफ़ाज़त क़ुर पाक जे तिलावत जी हिफ़ाज़त क़ुर जे यादगिरी जी हिफ़ाज़त अलाह ताला हिन क़ुर पाक खे असां इंसाननि जे लाइ एॾो अर्ज़ान ऐं सस्तो करे ॾिनो आहे जेको 10 वरे जो 9 वरे जो छोकिरो 11 वरे जो छोकिरो सारो क़ुर अवल खां आख़िर ताईं पढ़ी वञे अलाह जी हेॾी महिर हेॾो फज़ल ख़्याल त करे ॾिसो दुनिया जे अंदरि कंहिं किताब जो कोई हाफ़िज़ कोन्हे ईअं मगर हिन क़ुर जा असांजा नंढड़ा हाफ़िज़ आहिनि अलाह ताला थो फरमाए त इहा एॾी संभाल एॾो मामिलो इहो अलाह थो फरमाए मां कयो आहे जीअं बादशाह चवंदो आहे त मां हिन खज़ाने जी हिफ़ाज़त कई आहे बादशाह पाण चौकी कोन ॾींदो आहे बादशाह पाण उनजे मथां कलारक थी कोन वेहंदो आहे विराइण वारा हूंदा आहिनि दाख़िल करण वारा हूंदा आहिनि मुहरूं लॻाइण वारा हूंदा आहिनि खज़ानो पियो हलंदो आहे ईअं अलाह ताला पंहिंजे फैज़ फज़ल जो खज़ानो क़ुर पाक असांजे तरफ़ हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल करे असां ताईं पहुचायो फरमाए थो मां हिन जी हिफ़ाज़त कंदुसि पोइ हिन जा सिपाही आहिनि हिन जा नंढड़ा ख़ादिम आहिनि हिन जा वॾा ख़ादिम आहिनि हिन जा आलिम आहिनि हिन जा मुजतहिद आहिनि हिन जा कारी आहिनि हिन जे मसइलनि खे सम्झण वारा ॿुधाइण वारा आहिनि ॿिया वरी उन्हनि जी ख़िदमत करण वारा आहिनि जीअं हिकिड़ी फ़ौज थींदी आहे सिधी सी लड़ाक ॿिया वरी उन्हनि जा बोरची हूंदा आहिनि ॿिया उन्हनि जूं ॿुहारियूं ॾींदा आहिनि ॿिया उन्हनि जा खटरी धोबी हूंदा आहिनि ॿिया उन्हनि जा डॉक्टर हूंदा आहिनि ॿिया उन्हनि जा केतिरे क़दुरु घरनि में बि उन्हनि जी संभाल कंदा आहिनि इहे सभु फ़ौज जी नौकिरी हूंदी आहे ईअं तव्हां क़ौम वारा माण्हू मदरसनि जी ख़िदमत करियो था आलमनि जी ख़िदमत करियो था तालिबनि जी ख़िदमत करियो था पंहिंजा बचा पढ़ायो था इहे तव्हां सभु इन लिहाज़ खां फ़ौजी आहियो इस्लाम जा फ़ौजी आहियो अल्लाह ताला फरमाए थो त असां इन क़ुर जी हिफ़ाज़त कंदासीं तंहिं करे तव्हां क़ुर पाक सां मुहबत रखो क़ुर जे तालीम सां मुहबत रखो पंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ायो सिखो सेखारियो रिवायत में अचे थो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैज़ावी शरीफ़ में फातिहा सूरत जूं फज़ीलतूं तफ़सीर बैज़ावी वारे ॿुधायूं आहिनि पर उहे जॾहिं तफ़सीर ख़तमु थो थिए 2.5 पारनि जो जुदा टुकड़ो लिखियलु आहे बकरा सूरत जो तफ़सीर उहो टुकड़ो जुदा निसाब में तालिबनि खे पढ़ायो वेंदो आहे बाक़ी हू सारो तफ़सीर आहे 2 पारनि जो उन में मां तव्हांखे इन लाइ थो निशान ॾियां त जंहिंखे ज़रूरत पए त उहो खोले ॾिसे उन में रिवायत थी अचे हिकिड़ी फरमायो अथनि त हिकिड़ो शख़्स हुयो जो उहो मरी वियो उन ते अज़ाब शुरू थी वियो अहिड़े क़िस्म जो माण्हू क़बर में अज़ाब शुरू थी वियो अलाह ॼाणे अलाह जो रसूल ॼाणे इहो फरमायूं पोइ उन शख़्स पोयों पंहिंजे घर में अमल छॾियो घरवारी खे ॿारड़ो पेट में उहो ॿारड़ो ॼाओ वरी वॾड़ो थियो 5-6 साल जो थियो वरी साहिबु उन खे संदसि मामा या माइट वठी विया हिकिड़े उस्ताद वटि अॻे उस्तादनि वटि तरीक़ो इहो हूंदो हो नंढड़ो ॿारु जेको दाख़िल कबो हो त पोइ उनखे पहिरीं बिस्मिल्लाह करे अलहम्द पढ़ाइबो हो पोइ जहिड़ा बि बाता चिटा पूरा अणपूरा अखर चए उस्ताद अखर अखर कराए आमीन कराईंदो हुउसि अलहम्द पढ़ाए पोइ वरी अलफ़ बे ते से पटी हुनखे हथ में ॾिबी कानून इहो हूंदो हो उस्तादनि जे तालीम जो बरकत जो तरीक़ो सो जॾहिं हुनखे बिस्मिल्लाह करे पढ़ाई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन
ॿार खे जॾहिं इहो अखर उस्ताद चवरायो त अज़ाब लही वियो, क़बर जो अज़ाब लही वियो, बेहोश में थी वियो। क़बर वारो थो पुछे मलाइकनि खां त हे मुंहिंजे मथां राति ॾींहुं अज़ाब जी मार हुई, अॼु अज़ाब लथो आहे यार, छा आहे? हुन अलाह तबारक व ताला जी दरगाह में अर्ज़ु कई साईं हे पुछे थो त अज़ाब मूं तां लही वियो आहे। रब ताला मलाइकनि खे चओ त फरमाए त चओसि त पोयों तो ॿार जेको नंढो छॾियो हो संगा में, को ॿार ॼाओ हाणे वॾो थियो, हाणे उस्ताद हुनखे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन चवरायो आहे, मूंखे हयात अचे। हिकिड़ो ॿारु चए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, मां हुनजे पीउ खे अज़ाब करियां। अंदाज़ करियो त हिन हिकिड़े क़ुर शरीफ़ जे अखर में रब तबारक व ताला अहिड़ा जवाहिर, अहिड़ा मोती रखिया आहिनि जो क़ुर पाक जे इन अखर पढ़ण ते होॾे क़बर में 7 सालनि जे चुटियल मुजरिम खे उन महिल छॾियो थो वञे पियो। 7 साल पे मोह ते पे कुटियो उन क़बर जे अंदरि। मुंहिंजा अज़ीज़ो, जेकॾहिं तव्हांखे क़बर पंहिंजी सम्झ में अचे थी त पोइ हिन क़ुर सां तालुक़ रखो। मुंहिंजे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लामा आलूसी थो चवे, रूहुल मानी वॾो तफ़सीर आहे हिकिड़ो क़ुर पाक, उन में रिवायत हदीस पेश की थी। फरमाए थो त अल्लाह ताला तो फरमाए त बाना मां तोखे ॾियां थो हिन रूए ज़मीन जहिड़ो खज़ानो, 7,500 मैल हीअं जो न हणोसि गज़ त परी भर वञी पोइ चोंबर निकिरंदी। 7,500 मैल हीअं थुली आहे ज़मीन, गोलाई अथसि 24,000 मैल, 23,500 मैल। एॾो ॻोढ़ो अलाह तो फरमाए त कंहिं माण्हू खे मां सोन जो ॾियां, खज़ाने जो ॾियां, मिल्कियतुनि जो ॾियां, पोइ एॾी नेमत खां पोइ हुन खां छा मां वठां? उहो थो चए त रब अल्हम्दुलिल्लाह त मूंखे हेॾी नेमत अलाह तो रे बाना तो इहो अलहमद चई मुंहिंजी सॼी नेमत खे नंढड़ो करे छॾी, तो त तारीफ़ मुंहिंजी तमामु वॾी करे छॾी। अंदाज़ करियो अल्हम्दुलिल्लाह जे अखर जी अलाह ताला वटि एॾी इज़त आहे, सभु चओ अल्हम्दुलिल्लाह। अरे बाना मां हेॾी तो ते नेमत कई, रोए ज़मीन जहिड़ो तोखे खज़ानो ॾेई मुल्क जो बादशाह बणाए छॾियो, तो चयो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी नेमत नंढी करे छॾी, तारीफ़ मुंहिंजी वॾी करे छॾी। मुंहिंजा अज़ीज़ो, ही खज़ानो अलाह ताला असांखे अहिड़ो ॾिनो आहे। जेकॾहिं हिन खज़ाने तो अलाह ताला हीअ रूमाल लाहे छॾे न, मां तो चवां त हीअ दुनिया ॾे हीअ अखि खणी माण्हू न ॾिसे। जेकर दुनिया का शइ न आहे हा जंहिंजे पुठियां जी जन्नत लॻी पई आहे, अखर अखर ते जन्नत लॻी पई आहे, अखर अखर ते अलाह ताला जी रहमत लॻी पई आहे, अखर अखर ते अलाह ताला जो प्यार ऐं अलाह तबारक व ताला जो फैज़ हिन जे मथां चिंबड़ियल आहे। हीउ क़ुर शरीफ़ आहे, अलाह ताला ॿिन्ही जहाननि जो असांजे लाइ रहबर कयो आहे, हिदायत कई आहे। जेतिरो थी सघे पंहिंजे बचनि खे पढ़ायो, बचनि खे ज़ियान न कयो। पोइ अलाह ताला फरमायो त मां वटि उते फरियाद थींदी, चवंदा इन आताना सादतना कुबराना फअदलूना सबीला, फरियाद ते लिखियल आहे। असां पंहिंजे वॾनि जा ताबे थियासीं, असां पंहिंजे सरदारनि जा ताबे थियासीं, असां पंहिंजे अशराफनि जा ताबे थियासीं, जेके वॾे राह मुल्क जा उन्हनि जा ताबे थियासीं। फअदलूना सबीला, साईं उन्हनि असांजी राह मारी, जेका तोॾे रस्तो हो क़ुर जो उहो असांखे फेराए ॿिए पासे ॾे रस्तो असांजो करे छॾियऊं, जंहिंमें न निमाज़ मिलंदी हुई, न ज़िक्र मिलंदो हो, न हलाल मिलंदो हो, न तहारत मिलंदी हुई, न अमानत मिलंदी हुई, न इज़त मिलंदी हुई, उते ज़िना मिलंदी हुई, चोरी मिलंदी हुई, शराब मिलंदो हो, जुआ मिलंदी हुई। अज़लून सबीला, असांखे राह दग जेको भुलाए ॿिए पासे हणी फिटी कयूं। आतिम दैफ़न मिनल अज़ाब, हिननि खे ॿीणो अज़ाब ॾिजाए। हिन क़ुर में इहा फरियाद लिखियल आहे त माण्हू जेके पोयां हूंदा अॻियनि जे मथां मां वटि इहा फरियाद कंदा क़यामत में, अलाह ताला तो फरमाए तव्हां बि वरी पोयनि सां साॻियो क़दम कयूं, तंहिं करे इन्हनि खे बि ॿीणो, तव्हांखे बि ॿीणो अज़ाब, छो त तव्हां बि वरी पोयनि खे न संभाले सघियो, उन्हनि खे उहो रस्तो ॾेखारियो। अदा आख़िर इंसान खे पंहिंजी जान छॾाइणी आहे। पंहिंजी जान छॾाइण लाइ जेकॾहिं माण्हू पंहिंजे औलाद खे क़ुर पाक थो पढ़ाए न, त पाण त छुटी वियो न, अॻिते हाणे उहो आहे जवाबदार, अमानत हुनखे मिली वई, संभालींदो त छुटी वेंदो, जे न संभालींदो त वरी उहो गिरफ़्तार आहे। पंहिंजी जान त छुटी वई, पंहिंजी जान छॾायो छॾायो छॾायो, मां चवां थो छॾायो। हा बाबा, छॾाइण जो तरीक़ो इहो अथव। अलाए घणा ॾींहं असांखे दुनिया में रहणो आहे, रिज़्क़ ख़ुदा जो मुक़ररु थियल आहे, फ़ैसिलो आहे रिज़्क़ ख़ुदा जो। मां हिननि धाड़ेलनि खे चवंदो हुउसि जाते काथे तकरीरुनि में चवंदुसि, अरे इहो जेको तव्हां धाड़ा था हणो न, कम वक़्तु जेकॾहिं मुंहिंजे चवण ते हलो त इहे पैसा तव्हांखे मिलनि बिना धाड़े जे, हलाल तरीक़े सां मिलनि। पर कम वक़्तु न सम्झंदा हिन ॻाल्हि खे। केरु सम्झंदो हिन ॻाल्हि खे? हिकिड़ो माण्हू जेको धाड़ो हणी 5 लख कमाए, 50 लख कमाए अचे, बैंक कराची जी फुरे 50 लख खणी अचे, हाणे इहो मुंहिंजे इन ॻाल्हि ते कीअं बद कंदो? त इन खां सवाइ मूंखे 50 लख मिली सघे थो। पर ॻाल्हि ईअं आहे, अलाह ताला फ़ैसिलो करे छॾियो आहे त हिन माण्हू जो हेतिरो रिज़्क़, हिनजो हेतिरो रिज़्क़, हिनजो हेतिरो रिज़्क़। जॾहिं माण्हू ॼमे थो पेट में अचे थो न, चइनो हिननि खां पोइ अलाह ताला मलाइक थो मोकिले, हिकिड़ा 2 चवंदा वञी उमिरि बि लिखी अचोसि, रिज़्क़ बि लिखी अचोसि। साईं उमिरि केतिरी, उमिरि आहे 7 साल, रिज़्क़ केतिरो, साईं रिज़्क़ हेतिरो, लिखिजी वियो। हाणे जॾहिं ॼमंदो जवान थींदो, रिज़्क़ त शुरू आहे, माउ जे पेट में बि रिज़्क़ मिलेसि, तॾहिं त इन पाणी जे कतरे में जो माण्हू ठहियो आहे। वरी जॾहिं ॿाहिरि अचे थो त वरी साईं घणा एतिराम, इज़तूं
बुबा पिया अचनि साईं, जेकॾहिं माउ जो न धाए त वरी खीर पिया ठहनि, वरी उहे पिया हुनखे मिलनि, वरी दवाऊं ख़ुशि न थिए त वरी दवाऊं, हेॾो इंतज़ाम अलाह ताला करे छॾियो आहे। इहो सभु रिस्क आहे। पोइ जॾहिं चङड़ो थो थिए, वॾो थो थिए, पोइ जिन माण्हुनि मुबारकूं ॾिनियूं हुयूं हिन जे ॼमण ते, हिननि जे हिन जे ॼमण ते सभु ख़ुशि थिया, सभई हिनखे कछड़ियुनि में खणनि पिया, सभई प्यार पिया कनि। हाणे हिनखे छा करणु घुरिजे पंहिंजे हिन ख़ानदान सां? हिननि जी इज़त करे, हिननि जे वॾनि जो हया करे, हिन जेके नंढड़ा अचनि उन्हनि जे मथां रहम करे, जेके न्याणी हुजनि उन्हनि खे हया सां ॾिसे। कि न जवान थी जिन माण्हुनि मुबारकूं ॾिनियूं हिन जे ॼमण ते, उन्हनि जे नंगनि में तके। इहो हलाली चइबो? सही चइबो इहो? हिन मुबारक मलाई केॾी ज़िल्लत आहे इंसान जी तबियत में, केॾी ख़राबी आहे, केॾी ख़्वारी आहे। जिन मुबारक ॾिनी इन जे लाइ बि मां मुबारक ॾिनी त हे बदमाश वॾो थी असांजे नंगनि में तके। सम्झो था की न इहा ॻाल्हि खे? ॻाल्हियूं ॿुधाए बिन उघाड़ियूं तॾहिं माण्हू सम्झंदा आहिनि। मुबारक चङी मलाई आहे इन। त पोइ इहो सुभाणे वरी धाड़ो हणे चोरी करे। रिज़्क़ अलाह ताला मुक़ररु करे छॾियो आहे। सॼे हथ सां वठे तुंहिंजी मर्ज़ी आहे, खॿे हथ सां वठे तुंहिंजी मर्ज़ी आहे। इन्हनि धाड़ेलनि खॿे हथ सां रिज़्क़ वरितो, ऐं अलाह ताला जा जेके बंदा आहिनि उन्हनि खे बि हज़ारे किरोड़े मिल्कियत पेशी मिले, सॼे हथ सां वठंदा त उन्हनि खे मिलंदी। हिननि जो रिज़्क़ ईअं हो, एतिरो ई मिले न हा, पर साॼो हथु ख़ुदा जा टंगे न हा। रब जो रिज़्क़ लड़कियल आहे, सॼो हथु विझंदे त हलाल थी, खॿो हथु विझंदे त हराम थी। बसि थोरा नखरनि में हिन ॻाल्हि खे सम्झो। मुंहिंजा अज़ीज़ो, दुआ आहे त अलाह ताला असांखे हिन क़ुर पाक ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, असांजे बचनि खे दीन इल्म अता फ़रमाए। अचे थो रिवायत में त जॾहिं ॿारड़ो दुआ घुरंदो आहे पंहिंजे पीउ जे लाइ, चवंदो आहे अलाह मग़फ़िरली, नमाज़ में पढ़बो आहे इहो, अलाह मग़फ़िरली, मूंखे बख़्श रब, वल वालिदैया, मुंहिंजे अबे मां खे बि बख़्श। पोइ जॾहिं बख़्शींदो आहे, बख़्श जी दुआ घुरंदो आहे त वरी क़बर में अलाह ताला मलाइकनि खे फ़रमाईंदो मुंहिंजा दर्जा बुलंद कयो। से छो जे हेॾो पुट दुआ घुरी आहे त अलाह मग़फ़िरली वल वालिदैया, मुंहिंजे माउ पीउ खे बख़्श। अलाह त फरमाए त हे अखर बि चओ, रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा, दुआ सेखारी थी पाण क़ुर में। हिननि ते रहम कजांइ जीअं मां नंढड़े ते रहम कंदा थी, हाणे तुंहिंजे हथ आया थी, मूंखां बि वधीक आजिज़ आहिनि। जॾहिं मां हिननि जे हथ में हुउसि, हाणे तो वटि अञा बि आजिज़ आहिनि, इन्हनि ते ईअं रहम कजांइ जीअं मां नंढड़े खे हिननि पालियो हो। त पोइ अलाह ताला उहा दुआ क़बूल करे दर्जा मथे कंदो आहे। पोइ क़बर वारो पुछंदो आहे त हे सही मुंहिंजा दर्जा आहे कीअं मथे थिया? अलाह ताला जे तरफ़ां पैगाम ईंदो अथसि, तुंहिंजे पोयों पुट दुआ घुरी आहे, अलाह मूंखे बख़्श, मुंहिंजे अबे मां खे बख़्श। हिननि ते ईअं रहम कर जीअं मां नंढड़े ते हिननि रहम कयो। अॼु मूंखां बि वधीक कमज़ोर आजिज़ तुंहिंजे हथनि में आहिनि, तंहिं करे तूं, पोइ मां तुंहिंजा दर्जा उन पुट जे करे बुलंद कया आहिनि। अहिड़ा पुट खपनि या न खपनि? हा, पुटनि खे सम्झायो, दीन सेखारियो, क़ुर सेखारियो, निमाज़ सेखारियो। नबी साईं फरमाए त सख़्ती करियो। मुरूस बयानकुम इज़ा बलगू सबा, 7 वरनि जा थियनि त हिननि खे निमाज़ जो चओ। वादुरबूहुम इज़ा बलगू अशरा, 10 सालनि जा थियनि त मारे कुटे निमाज़ पढ़ाइनि। जॾहिं 13-14 साल जा थींदा न हे छोकिरा, पोइ उन वक़्त में किरामन कातिबीन जो अची वेंदा त हुन वक़्त में फुल तयारु हूंदा, बीठा निमाज़ पढ़ंदा, लिखंदा वेंदा। जीअं न त ॼट जी छा लिखंदा निमाज़, चवंदा बेनिमाज़ 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 लिखंदा। 14 साल खां पोइ, बालिग़ थियण खां पोइ त किरामन कातिबीन वेंदा, कुलनि ते लिखंदा न। अॻु में तयारु कराए छोकिरनि खे त उन ॾींहुं सही त लिखाए सघनि। ख़ैर खाई करे पंहिंजे बचनि सां मां दुआ थो करां त अलाह ताला असांखे पंहिंजे औलाद सां, पंहिंजे मुआशिरे सां, पंहिंजे सॼे मामले सां रिज़्क़ अलाह जे तरफ़ां आहे, महिनत असांजे तरफ़ां आहे, क़बूल रब फरमाईंदो। अलाह ताला असांजी दुआ खे क़बूल करे, रमज़ान शरीफ़ जे बरकतुनि खां असांखे मालामाल करे। पहिरियों रमज़ान जो ॾहो हुयो अलाह ताला जी रहमत, ॿियो हुयो अलाह ताला जो ॾहो हुयो मग़फ़िरत। हाणे जहन्नम खां बाहि जे आज़ादीअ जो ॾहाको आहे। अलाह ताला असांखे जहन्नम जे बाहि खां आज़ादु करे त असांखे साफ़ तरीक़े सां हली जन्नत में पहुचाए। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे शफ़ा नसीब करे जीअं उन सां गॾु असां जन्नत में हली पहुचूं। नबी साईं फरमायो आहे अलाह जी मुराद आहे त ला इलाहा इल्लल्लाह चओ। पोइ जेको बि चवंदो ला इलाहा इल्लल्लाह दख़लत जन्नत, फरमायो पर मोहम्मद रसूलुल्लाह जी ताबेदारी करियो त मूं सां गॾु जन्नत में हलो। हाणे तव्हांजी मर्ज़ी, अलाह जी मुराद पूरी करियो, वरी उन सां गॾु नबी जी मुराद पूरी करियो। अलाह बादशाह आहे, बेपरवाह, कल्म जो ज़रो बि जेकॾहिं कंहिंखे न हूंदो कल्ब में, अलाह ताला कढंदुसि जहन्नम में, मारे कुटे साड़े धाड़े हुनखे साफ़ करे वाशिंग करे पोइ कढंदुसि ॿाहिरि। नबी साईं फरमाइनि था त न, ईअं न थिए, मुंहिंजी उम्मत बिना तकलीफ़ जे जन्नत में मूं सां गॾु हली। नबी जी मुराद पूरी करियो, मां त चवां त नबी जी मुराद पूरी करियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद। 03061277683